उहे तव्हांखे छा पिया चवनि त तव्हां त कमाए माना खाईंदो भई असां छा खाऊं? असां छा खाऊं? मां चयो कमाए खाओ न पर जीअं मां कमायां थो चयो। साईं उहो साईं हाणे पुलिस हुननि खां पुछा करे न, असां त ग़रीब जे पुछा कयूं असांखे। तव्हां ईअं न चयो न त उहा तव्हां जीअं मां कमायां थो ईअं तव्हां बि कमायो जेको आहे तो हटा कटायो पेर हथ सलामत अथव। साईं बसि हाणे इहे हाणे ईअं था सम्झनि बसि जेको आहे त गुंडागर्दी करे असां इहो कमु कयूं था जीअं असां नालो बि असांजो थींदो ॿियो छो त हिननि जो सपोर्ट घणो आहे। सपोर्ट जेके कुझु अहिड़ा नाम नियाद आहिनि असां नालो वठी नथा सघूं त सुभाणे जान जो ख़तरो आहे, माल जो ख़तरो आहे। असांजे इन तरह में साईं को फ़रियाद खणी नथो वञे थाणे ते, हिन जे करे नथो वञे। ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि त सम्झो नथी अचे तव्हां बि विरोही हो बि विरोही वरी मदे जी थाणे ते SHO बि विरोही अञा बि तव्हांखे इंसाफ़ न मिले त पोइ मां पवंर काॾे वञे। जेको आहे नाज़रीन हीअ तव्हां ॾिठो ऐं ॿुधो जेको आहे हिकिड़ो मज़लूम आहे असांजे शहर मदे जी आस पास ॻोठनि जा माण्हू जेके मज़लूम आहिनि जिन सां कंहिं न कंहिं तरह सां ज़ुल्म थिए थो, नाजाइज़ी थिए थी कंहिं फ़र्द जे तरफ़ां कंहिं इदारे जे तरफ़ां त उहे माण्हू जेके आहिनि पंहिंजी दांह खणी जेको आहे असांजे हिन प्रेस क्लब ते सचाई न्यूज़ ऑफिस अचनि था ऐं असां वधि में वधि एतिरो करे सघूं था त हिननि सां हमदर्दी करे सघूं था। हिननि जो जेको आवाज़ु आहे उहो आला ऐवाननि ताईं इक़्तिदार धणियुनि ताईं। अस्सलाम वालेकुम साईं। मसइलो साईं इहो आहे त मां वापारी ग़रीब आहियां, मिसाल वाङण जो ख़रीदारी कंदो आहियां, पंहिंजो बि कुझु कंदो आहियां। पुल वारा बुरोई साईं अची उते रोड ते बीह करे मूंखां ज़बरदस्ती अची कटा खयूं। मां चयो मां ग़रीब मिसकिन चए छो भला असांजो हक़ु न आहे छा? तव्हांजो काओ भला असां छा कयूं? साईं मां इलाज मां ग़रीब मिसकिन बचनि जो रोज़ी कयां थो, ॿ कटा जो मां तोखे ॾियां ज़बरदस्ती खणी करे मार्केट मदे जी आंदो मां किथे कढायो। अच्छा इहो तव्हां माना ख़रीदारी कंदा हो या पंहिंजो फसल माना बाचकनि में पैक करे रोड ते रखो? पंहिंजो बि कयां थो, ख़रीदारी बि कयां थो। ख़रीदारी बि कयो पिया, ठीकु आहे माना वापारी बि आहियो? वापारी बि आहियां। मिसाल उते अची मां खां ज़बरदस्ती खयूं आयुमि हिते उन्हनि खे त पोइ हाणे ढखण रोड तां कहिड़ो टाइम हुयो? साईं इहो 8:30 8:30 राति जा? ॾींहं जा सुबुह जो 8:30 बजे बाद जेको आहे त अची मां खां। केरु आया साईं? इहो साईं फैज़ मोहम्मद जो पुटु बुरोई, उनजो नालो साईं इहो अली हैदर आहे ऐं ॿियो जेको आहे त पीउ जो नालो उनजो अली अकबर आहे, पुट जो नाले जो ख़बर न आहे। अची उतां मां खां ज़बरदस्ती कटा खणी करे मदे जी मार्केट अची उते कपायां। मां उते मार्केट में अची पहुतमि, मां ग़रीब आहियां, मुंहिंजो हक़ु ॾियो। त उते अची मां सां साईं मूंखे चए छा करिणो अथई कर। सभु साईं बीठो मुंहिंजो ॿियो बि संगत, मां ग़रीब जहिड़ो करे नथो सघां। मां वञी थाणे ते दाद फ़रियाद कयूं साईं, दाद फ़रियाद थाणे ते को आहे ई न। असांजे इन तरह में साईं को फ़रियाद खणी नथो वञे थाणे ते। SHO साहिब जो असां नालो ॿुधो आहे पर जॾहिं थाणे ते असां वञूं था साहिब जो असां पुछा कयूं था स्टाफ थो चए त हिते आहे ई न, ॻोठु वियो आहे। त इहो दाद फ़रियाद असां कंहिंखे कल्ह थियो आहे? कल्ह 8 बजे 8:30। ठीकु आहे। अच्छा साईं त तव्हां पोइ जॾहिं हिते जेको आहे उहे छा ते बाचका खणी आया? साईं मोटरसाइकिल ते। मोटरसाइकिलनि ते खणी आया माना ईअं सम्झो ॾींहं ॾिठे जो रोड ते माना जेको आहे भरे रोड ते तव्हां को ज़बरदस्ती माना फुरे विया? फुरे विया, मां यकी कढ हलियोमांसि मार्केट ताईं, कढ हलियोमांसि। अच्छा पोइ तव्हां थाणे ते वियो त उते तव्हां छा रिपोर्ट लिखाई, छा लिखायो हुन में? साईं थाणे ते मां इहो लिखायुमि त मां खां ज़बरदस्ती जेको आहे त भत्ते में शुमारु आहे, गुंडा टैक्स में शुमारु आहे, मां खां ज़बरदस्ती खणी ऐं मूंखे मौतमार धमकी ॾिनो। मां ग़रीब माण्हू जहिड़ो करे नथो सघां। ॿियो पुलिस जेको मां स्टाफ खे बि चयुमि हिते को दाद फ़रियाद जे लाइ नथो अचे, हिन जे करे नथो अचे। त ॾिसो न तव्हां कल्ह वियो थाणे ते फ़रियाद दाख़िल कई, उनखां पोइ पुलिस का कार्रवाई कई न कई? कुझु न, कुझु बि कोन कयो आहे हिन वक़्त ताईं। तव्हां वरी अॼु विया थाणे ते? साईं अॼु बि मां वियुमि। पोइ तव्हांखे छा चयो? बसि इहो नाले में त असां विया आहियूं। अच्छा इहो पुलिस जो पुराणो जेको कमु आहे साईं, असां विया आहियूं। अच्छा इहो साईं तव्हां इहो ॿुधायो त इहे ॿ बाचका जेके वाङणनि जा भरियल खणी विया त हिन में केतिरो वज़न हुयो, केतिरी रक़म जा थींदा? साईं हिन वक़्तु मां ख़रीदारी उहो कयुमि त 400 में ऐं मार्केट में मां ॾियांसि थो 500 में। उते माना 50 कमीशन मूंखे 450 मुंहिंजो हक़ु आहे, 400 मां बाग़ाइनि खे ॾियां पोइ। माना ईअं सम्झो त 1000 जो नुक़सानु थियो? 1000 जो तक़रीबन। 1000 जो नुक़सानु थियो। अच्छा इहे तव्हांखे अॻ में बि का तकलीफ़ ॾींदा रहिया या पहिरियों दफ़ो ॾींदा? साईं इहो फसलनि जो त बार बार नुक़सानु था कनि, बार बार हर रोज़ु। ईअं न आहे त अॼु हर रोज़ु हिन जे वॾनि खे मां दांह ॾिनो, हथु ॿधो आहे। बाबा मां ग़रीब मिसकिन, असांजे फसलुनि खे मिसाल इहो यकी हलंदो वियो आहे, हिन जो सिलसिलो रुकिजे नथो सर। अच्छा हितां तव्हां जेको बिरादरीअ जो या ॻोठ जो को चङो मठो हुनखे का दाह तूं? साईं कंहिंखे उहो मञनि ई नथा।
हिन वक़्तु तव्हां SHO खे मदई जी जेको आहे खमीसो ख़ान बिरोही साहब जिन आहिनि SSP साहब खे छा अपील करणु चाहियो? साईं इहो अपील कंदासीं त इन्हनि खे थाणे ते लाकअप करे इन्हनि खे पुछाणो करे त ईअं छो ज़ुल्म कयो था। ॿियो असांजो इहो SSP साहब खां इहो असांखे अर्ज़ु आहे जेको वारह पुल ते तराई वारह पुल ते जेको चौंकी आहे इहो बहाल कयो वञे। जेके इहे राति जा इहे जेके छोकिरा आहिनि वञी माण्हुनि जा ज़ियान था कनि, असांजा ज़ियान था कनि, ओड़े पाड़े सॼे तरह जो इंक्वायरी करे साईं को 90% जेको आहे त छा 100% चवंदो त क्रिमिनल जेके आहिनि इहे माना ॾुआरी आहिनि इन ई साइड ते इन ई साइड ते माना जेको आहे त बराए महिरबानी असांखे SSP साहब खां असांखे गुज़ारिश आहे इहो चौंकी बहाल करे। SHO मदजी साहब खां असांखे गुज़ारिश आहे उन्हनि खे घुराए करे लॻाम ॾिए, असांखे जानी ऐं माली तहफ़ुज़ ॾिए। साईं भाई हिकिड़ी मां थोरो सम्झणु चाहियां थो पियो त माना हिकिड़ो 1000 रुपियो त माण्हू ईअं बि खपाए वेंदो आहे संगत साथ में चांहि पाणीअ में, त तव्हां खां जेकॾहिं ईअं मिसाल आहे अर्ज़ु करे वठनि हा भाई बंदीअ में या चवनि हा त साईं असांखे हिन वक़्तु मिड़ई चांहि पाणी थोरो कराए त पोइ तव्हां माना थी सघे उहो त इंसान आहे कॾहिं बि कंहिं ग़रीबनि जो असां चांहि इहो ॾियूं था पर हे साईं शायदि हे जहिड़े जो माना ज़बरदस्ती ऐं दादागिरी कई अथऊं तॾहिं तव्हांखे माना ॾुख थियो दादागिरी करे साईं जे अगरि मां थोरो ॻाल्हायां कटे में हथु विझां त मूंखे मारे न। हिन जो रिकॉर्ड तव्हां चेक कयो, हिन जो कमु इहो आहे जेको थोरो ॻाल्हाए पंहिंजे हक़ ते उन्हनि खे अची लट हणनि। खुले इस्टान ते अॻु में बि जुड़ेजन सां अहिड़ो मसइलो थियो चांडे साहिब जे ज़मीन ते, इहे त साईं सिलसिलो हले थो। इन जे करे असां अर्ज़ु रखूं था त जे असां थोरो पंहिंजे हक़ ते ॻाल्हायूं बि त असां सां विढ़नि, असांखे धकु हणनि। अॻु में बि इहो कोर्टनि में बि धक इहे फ़सुल जो कया आहिनि, असां ग़रीब माण्हू हथु कढिया आहियूं भउ खां। ठीकु आहे, महिरबानी साईं। जेको नाज़रीन ठीक आहे जेको आहे उहो इन्हनि जो कमु आहे त उन्हनि खे अलाह गैरत ॾे, ईमान ॾे। थाणे ते जेके माण्हू वेठा आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी बणिजे थी त माण्हुनि खे जेको आहे उहो उनजी इज़त जान माल जी हिफ़ाज़त करणु उन्हनि जी ज़िमेदारीअ में अचे थो। ऐं खमीसो ख़ान बिरोही साहिबु हिकिड़ो बहादुर SHO आहे, सुठो SHO आहे। असां उनखे जेको आहे तो मुअदबाना अर्ज़ु कंदासीं त भाऊ असां माना इंसाफ़ु करे।